पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के मरकज़ी अगवान ऐं सिंध के अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जिते सूबाई हुकूमत वेठल हुजे त ॿियो कीअं खटी सघे थो। नतीजा तब्दील करण में हुननि जो वॾो तजुर्बो आहे। हुन चयो आहे त अहिड़े इलेक्शन में हिसो वठण खां बहितर आहे त बाइकाट कजे या वरी पहिरें मरहले में थींदड़ इलेक्शन जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जेकॾहिं अवां जमहूरियत जो नालो वठी आमरियत हलाइणु चाहियो था त नक़ल करण लाइ बि अक़ल जी ज़रूरत हूंदी आहे। हिते हल्का बंदियुनि खां वठी पोलिंग स्टाफ ताईं प्री पोलिंग रैंगिंग थींदी आहे। हुन चयो आहे त इलेक्शन कराइण खां बहितर आहे त नाला वठी ॿुधाए छॾियो। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते किताब गुम थियल हुआ। जिन माण्हुनि वोट न ॾिनो त उन्हनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। असांखे इलेक्शन कमेटीअ ते एतबार न आहे। हुन चयो आहे त इमरान ख़ान जे दौर में त वॾियूं कहाणियूं पई ॿुधायूं वयूं त वॾी महांगाई करे छॾी आहे। इमरान ख़ान खे उन करे हटायो वियो छो त हू IMF जूं शर्तूं नथो मञे। हुन चयो आहे त अवाम क़ुर्बानियूं ॾींदो थो वञे त हीअ हुक्मरान क़ुर्बानियूं वठंदा पिया वञनि।